अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गज़ाला आबरू सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान मरीज़ साने जूं हक़ीक़तूं जल्द पेश करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पार्टी अॻवाणनि जो इजलास। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी मुआशी सूरतहाल ते इजलास खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे थो जदीद तरीक़े सां मरी मामले खे हल कयो वञे। फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन खे सभई रसीदूं ॾिनियूं। ॿियूं सियासी पार्टियूं भी फंडिंग केस जूं कॉपियूं जमा कराइनि। ॿियनि पार्टियुनि खां भी फॉरेन फंडिंग बाबति सवाल पुछण घुर्जनि। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस सीता रोड जी डॉक्टर असमत जी आपघात वारे मामले जो नोटिस वरतो। चीफ जस्टिस डीआईजी हैदराबाद और एसएसपी दादू के 13 जनवरी ते ज़ाती हैसियत में तलब करे वरतो। डीआईजी पीर मोहम्मद शाह और एसएसपी एजाज शाह के रिपोर्ट खणी अचण जो हुकुम। डॉक्टर असमत ब्लैकमेलिंग का तंग अची आपघात कयो हो। कराची में कोरोना वायरस जा केस तेज़ी से वधी रहा आहिनि। केसिस वधण जो कारण माण्हुनि जी बेहतियाती आहे। वबा खां बचण जो वाहिद तरीक़ो एहतियात आहे। समूरियुनि अस्पतालुनि में वैक्सीन की सहूलत मौजूद है। सिंध सरकार हेल ताईं सख्त फैसलो नाहे कयो। कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तजा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस चयाई कोरोना खां बचण लाइ मास्क और वैक्सीन लाज़मी है। कराची में कोरोना वायरस की शरह 15% ताईं पहुंची चुकी है। एक भेरो बीहर एहतियात कयो वेंदो त हालतूं बेहतर थी वेंदियूं। वफाकी हुकूमत पंहिंजे मुफ़ादन के तरजीह ॾे थी, अवाम के नथी ॾे। इस्लामाबाद में मकानी चूंडू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जरिए कराइण जो ऐलान। वफाकी वज़ीर शिबली फराज चवे तो इस्लामाबाद में मकानी चूंडू अप्रैल महीने के विच में थींदियूं। चूंडू ईवीएम ते थींदियूं। ईवीएम जरिए थींदड़ चूंडुनि में वोट ज़ाया न थींदा। इमरान खान जी सदाई कोशिश रही है त चूंडू तकरारी न थियनि। साफ़ और शफ़ाफ चूंडू कराइण इलेक्शन कमीशन की जिम्मेवारी हूंदी आहे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह से यूएन रेजिडेंट एंड ह्यूमैनिटेरियन कोऑर्डिनेटर मिस्टर जोलिन हॉर्नेस की सरबराही में वफ़द की मुलाकात। यूएन वफ़द मुलाकात दौरान सिंधु दरिया और मौसमी तब्दीलियुनि बाबत ॻाल्हियूं कयूं। मुराद अली शाह चवे तो दरिया में पानी की खोट सबब इंडस डेल्टा तबाह थी रहियो आहे। मिस्टर जोलिन हॉर्नेस चयो त गॾियल क़ौमुनि जो वफ़द समूरनि स्टेक होल्डर सां ॻाल्हियूं कंदो।